आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इन वक्त असां मौजूद आहियूं ज़िले शिकारपुर जे तालका हेडक्वार गड़ियासीन जे टाउन ऑफिस में, जिते असां सां गॾु मौजूद आहिनि टाउन कमेटी गड़ियासीन जा चेयरमैन आगा शुजा खान दुरानी साहब जिन। अचो त असां ॻाल्हि ॿोल कयूं। सही जेको असांखे नाज़रीन खे इहो तव्हां ॿुधायो त जेतोणीकि अवां पंहिंजे लाइफ में सियासी हवाले तां टाउन में पहिरियों कदम रखियो सियासत में, ऐं अवां जॾहिं टाउन जा चेयरमैन मुंतख़ब थिया हुयो त उन वक़्तु तव्हां पंहिंजे ज़हन में शहर जे हवाले सां कहिड़ा ख़्वाब खणी ऐं चेयरमैन जी सीट ते वेठा हुयो, इहो नाज़रीन खे बिस्मिल्लाह रहमान रहीम। महिरबानी साईं, तव्हां असांखे मौक़ो ॾिनो आहे। सुठो सुवालु आहे इहो त ख़्वाब कहिड़ा ख़्वाब न, पर असां हक़ीक़त में सोचियोसीं त इंशाअल्लाह गड़ियासीन खे हिकिड़ो मॉडल तरीक़े सां जीअं वॾा शहरनि में हूंदो आहे सिस्टम, ईअं करे ठाहियूं हुनखे। कोशिशि कईसीं, जेको वाइदो कयोसीं उन ते काफ़ी हद ताईं पुॻाऊं। अलाह जी महिरबानी आई आहे। अच्छा, ई जेको नाज़रीन खे जेतोणीकि हाणे 4 साल मुकमल थियण वारा आहिनि ऐं तक़रीबन जेको आहे उहो टाइम पीरियड बि ओवर थियण वारो आहे, त अवां नाज़रीन खे इहो ॿुधाईंदो त जेका टाउन जी बजट ही अॻु घणी हुई ऐं तव्हांजे अचण सां घणी बीठी हुई? चूंकि अॻ में मधी जी ऐं गड़ियासीन हिकिड़ो टाउन हो, पोइ वरी तव्हांजे अचण सां जेको आहे टाउन बि ॿ थी विया हुया, त बजट बि उहा मुंहिंजे ख़्याल में डिवाइड थी वई हुई। त हिन वक़्तु माना जेका गड़ियासीन टाउन में घणा मुलाज़िम कमु कनि था, इहो बि नाज़रीन खे ॿुधायो। जी साईं, हाणे पहिरियों छा हूंदो हो साईं, गड़ियासीन तालको हिकु ई हो, माना हिकु टाउन कमेटी हुई जंहिंमें मदी जी बि इन्वॉल्व हो, हुते हिननि सभु ऑफिस रखी, त उन महिल मिलाए बजट ईंदो असां वटि, जेको मूंखे यादि आहे त 1 करोड़ ऐं 63 लख हा या 66 लख हा, कंफर्म न आहे मूंखे, एतिरो ई हुयो बजट। उनखां पोइ वरी कोर्ट जो ऑर्डर थियो, उनखे बाइफरकेट कयो वियो, 2 टाउन ठहिया हुया, जंहिंमां असांखे हाणे उन में मुलाज़िम बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे अधु थिया, त तक़रीबन असां वटि 163 ऐं 64 मुलाज़िम आहिनि, ऐं मदे जी में बि ईअं आहिनि, ऐं डिस्ट्रीब्यूशन ईअं थी जेकी असांजी OZT शेयर ईंदो आहे, त उसूलनि त अधु थिया, त उन मुताबिक़ 1 करोड़ 63 आहे, त उन जो अधु कयूं आहे त उहो थिया, पर उहो अनफॉर्चुनेटली न थियो। असांखे हाणे मिले थो तक़रीबन 57 खां 58 लख, जंहिंमां असांजी पघारां ऐं पेंशन ई हुन में थींदियूं आहिनि तक़रीबन 55-56 लख पघार। अच्छा, त अधु न थियो त मदई जी जे हिसे टाउन में घणी वई रक़म? उहो अधु थी वई न साईं, जीअं असां वटि आहे 58 लख, उन्हनि खे बि तक़रीबन एतिरो ई थो मिले। हाणे तव्हां हिन में अंदाज़ो लॻायो त तक़रीबन 30% जेको आहे पुराणी बजट मां उहो घटिजी वियो हिसो। ईअं मदे जी सां बि ईअं ई थियो। हिकु त जेका टाउन अलॻि सेंशन थियण जे हवाले सां हिकु त बजट उहा घटी, ॿियो जेका असल जेका हुई उन मां बि पूरो अधु न मिली, उहा बि पूरी न थी न। ऐं उन में पहिरियों चयो वियो त असांखे पर वार्ड जेको आहे उहो 4 लख रुपया ॾिना वेंदा, उहे शुरूअ में आया बि, लेकिन उहे पूरा पिया न। वरी हाणे त टोटली बंदि थी विया आहिनि, त डेवलपमेंट का करणी न आहे, 6-8 महीनो आहे, ऐं कुझु बचे ई न, डेवलपमेंट छा कंदासीं असां। अजी हीअ जेको शुरूआति में असांखे ॿुधण में इहे शयूं आयूं हुयूं त जेका टाउन जो जेको पॉलिसी प्लान आयो हुयो मथां, उन में टाउन जे पर वार्ड ते 20 लख यानी कि 20 लख डेवलपमेंट जे मद में बि अचनि पिया, त उहो हक़ीक़त आहे या? उहे विया साईं, शुरूअ में हुननि बिल्कुलु अनाउंसमेंट कई बि, आया बि आहे 1-2 महीनो उनमें ॾिना, पर उहो कंपेरिज़न अगेन मां तव्हांखे जेकी ॻाल्हि चईमांव त असां पघारां ई पूरियूं नथा करे सघूं ऐं पेंशन नथा ॾेई सघूं, त उन्हनि खे असां डेवलपमेंट में कीअं विझूं। ऐं प्लस असां वटि पहिरियों हिते जेके मशीनरी बि हुई, उहा बि मां हिकिड़ी ॻाल्हि कंदो हलियां, त मशीनरी बि टोटली जेकी असांखे मिली, जंहिंमें ट्रैक्टर शामिल आहिनि, लोडर शामिल आहिनि, उहे बि सभु नाकारा हुया, जंहिंखे असां उन्हनि ते बि ख़र्चु कंदा आहियूं, हर महीने जो बाक़ाइदा ख़र्चु थींदो आहे। न हिते जेको तव्हां वटि टाउन में जेको अमलो आहे, इन में सैनिटरी अमलो यानी कि सफ़ाई जो पीवर अमलो जेको सफ़ाई ते डिप्लाय आहे, उहो केतिरो आहे? उहो तक़रीबन हुन में आहिनि 23 ॼणा आहिनि जेके असां जॾहिं आयासीं त उन महिल ईअं हुया, उन में 6-7 ज़ाइफ़ा आहिनि ऐं ॿिया हुन में मर्द आहिनि, 23
आहिनि जेके असांजे ईंदे टाइम ते वरी जेके डेली वेजिस वारा मुलाज़िम हुआ उहे बि तक़रीबन एतिरा ई हुआ। पोइ वरी अॻिते हली हिकु कानून उन्हनि कढियो त डेली वेजिस वारनि खे ख़तमु करिणो आहे। पोइ असां हितां बतौर DC साहिब जे हुन महिल असांखे लिखियो वियो त असां उन्हनि खे ख़तमु करे छॾियोसीं। हाणे चंद आहिनि असां वटि जेके मजबूरी तौर ते असां रखंदा आहियूं। अच्छा, त इहे जेके 33 मुलाज़िम ॿुधायो था सैनिटरी सफ़ाई जा जेके आहिनि त उहे 33 ई सफ़ाई कनि था या कुझु वाइट कॉलर बि आहिनि उन्हनि में? न, इहे टोटली सफ़ाई वारा आहिनि। इन में तव्हां सम्झो त हाणे कुझु ड्राइवर बि आहिनि, कुझु उन्हनि जे मथां हलंदा आहिनि जेके माना खणी सामान रखंदा आहिनि उन में जेको कचिरो वग़ैरह आहे। बाक़ी ॿिया हिन खां अलावा तक़रीबन तव्हांखे मां ॿुधायां त 6 खां 7 माण्हू इहे आहिनि। बाक़ी ॿिया हुन में कमु कंदा आहिनि। ऐं कोशिशि असांजी इहा हूंदी आहे हाणे जीअं लेडीज़ आहिनि इहे स्वीपर उहे वधीक अॼुकल्ह हिते नथा निकिरनि, छो जो सिचुएशन अहिड़ी हुई पहिरियों, उनजे करे उन्हनि जी बि असां कोशिशि कई आहे, उन्हनि खे बि आगाही ॾिनीसीं। हाणे उहे बि निकिरंदियूं आहिनि उन्हनि सां गॾु। उहे जेके लेडीज़ माना स्वीपर आहिनि त उहे मुस्लिम आहिनि गैर मुस्लिम? न, गैर मुस्लिम आहिनि। स्वीपर तक़रीबन सभु गैर मुस्लिम आहिनि। कुझु स्वीपर माना पुछी मां तव्हां हिकिड़ी ॻाल्हि सम्झायां, वाइट कॉलर वारा उहे हिन में न अथव शामिल। वाइट कॉलर हिकिड़ो अलॻि ई इशू आहे, उहो स्वीपरनि सां न आहे हुनजो वास्तो। न त इहो हीअ जेका नई अपॉइंटमेंट थी हुई इन में इहो असांखे ॿुधण में आयो या ज़रियनि खां इहो मालूम थियो त एज़ ए स्वीपर कुझु मुस्लिम बि माना में कया विया उहे आहिनि, नो डाउट। जिते किथे अथव, छोड़ो असां वटि न आहे, उहो टोटली ऑल ओवर आहे। जंहिं ते हुननि बल्कि विच में कढियो बि हो कानून, उहो जज साहिबु हिकिड़ो आयो हो जंहिं बाक़ाइदा चई वियो त तव्हां वटि अगरि न आहिनि त वाइट कॉलर खे घुराए जेके रखिया अथव उन्हनि खां कमु करायो। हाणे उहे मुस्लमान आहिनि, उहे हाणे कीअं अची बीहंदा हिते, सोचण जी ॻाल्हि आहे न। त कोशिशि त कयूं था असां, ठाहियो आहे, लेकिन उन्हनि खे असां ॿियनि कमनि ते लॻायो आहे वाइट कॉलर। हिन वक़्तु माना गड़ियासीन शहर में थींदड़ सफ़ाई खां तव्हां केतिरे क़दुरु मुतमइन आहियो? हालांकि शहरी जेको आहे टाइम टू टाइम या किराए कंदा रहिया आहिनि त सफ़ाई जो जेको निज़ाम उहो बहितर न थी सघियो आहे जेतिरी असांखे तवक़ो हुई। साईं माशाल्लाह, तव्हां हाणे अलाए कॾहिं जी ॻाल्हि था कयो तव्हां, पर हाणे तव्हां अगरि 2 महीना 3 महीना पहिरीं जी ॻाल्हि था कयो त पोइ मां डिसएग्री कंदुमि। असांजो निज़ाम बिल्कुलु ज़बरदस्त आहे। असां बाक़ाइदा हाणे राब्ते में हूंदा आहियूं सॼे टाउन सां, सॼे शहर सां। असां हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि तव्हांखे मां ॿुधायांव त किथे बि अहिड़ो सिस्टम न अथव जहिड़ो असांजो अथव। असां ऑनलाइन हूंदा आहियूं 24 आवर। इहो चैलेंज थो कयांव त कोई बि फ़ोन कॉल ईंदी आहे, काॾों बि ईंदी आहे, असांजो वाइस चेयरमैन अथव, उहो वेठो हूंदो आहे ऑनलाइन बाक़ाइदा। किथे बि कोई प्रॉब्लम थियो, नाली बंदि आहे, को गंद न खियो आहे कंहिं, उन महिल ई असांजो अमलो पुॼंदो आहे। ऐं बाक़ाइदा पाड़े वारे खे घुराए जंहिंजी बि कंप्लेन आई उन पुछी लिखाए असां पाण वटि रखंदा आहियूं। अगरि त इन में बि माण्हू चवनि था त न आहे, पोइ मां सम्झ में नथी अचे मथां गड़ियासीन जे ॿाहिरां जा हुजनि माण्हू इहे जेके अची इहे ॻाल्हियूं था करनि। गड़ियासीन शहर में बुनियादी तौर ते जेका लाइब्रेरी आहे उहा बि ॾिसूं था त जंहिं हाल में शुरू में हुई हाणे साॻे सेम कंडीशन में आहे। जेको पार्क आहे उन में बि तवक़ो कई पई वञे त टाउन जेको आहे उनखे हथ रखी उनखे अपग्रेड कंदी, उनखे अञा वधीक फाल कंदी, पर उहो बि ॾिसूं था त उहो उनजी बि कंडीशन साॻी आहे। त इन हवाले सां अवां कोई जेके एफर्ट्स न वरिता? साईं मां ॻाल्हि कयां हिकिड़ी पार्क जे बारे में, त पार्क सां मां काफ़ी जिदोजहद कई आहे, एफर्ट बि ठीकु ठाकु वरिता आहिनि। असां हुते काफ़ी कोशिशि करे, बल्कि हाणे ई मां हुते कुझु पंहिंजो सोलर लाइट बि लॻाराई तव्हां जेकी डिमांड हुई। उते वरी ट्रैक लॻायो हुयोसीं असां जेके वॉकिंग करणु ईंदा माण्हू, काफ़ी ईंदा आहिनि असांजा शहरी हुते। कुझु हाणे हेठि मथे थी वियो, कोशिशि करे उनखे बि असां कयूं था। अगेन मां ॻाल्हि वरी उहा ई कंदोमांव त फंड हुजण जी ॻाल्हि थींदी आहे, कुझु पैसा असां वटि हुजनि त असां हर शइ करे था सघूं, कोशिशि कयूं था। इनशाला अॻिते हली आहे कोशिशि कंदासीं। बाक़ी रहियो सवाल लाइब्रेरी जो इहो थियो त शुरूअ में मां एफर्ट वरितमि, पोइ उन में छा थियो त हिकिड़ो ॿियो कोई इदारो आयो असां सां ॻाल्हाए वियो जेको सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु लाइब्रेरीज़ था ठाहिनि ऑल ओवर पाकिस्तान। उहे माॾे बि आया हुआ, मूंखे चई विया त असां हिनखे बिल्कुलु करे छॾियो आहे, विझी छॾियो आहे सिस्टम में। इनशाला हिनखे असां पंहिंजे तरीक़े सां ठाहींदासीं। पर अनफॉर्चुनेटली अफ़सोस सां त चवां त कोई हुन सां वरी न राब्तो थियो, न का ॻाल्हि ई थी। वरी मां पंहिंजा एफर्ट अगेन विधमि त उन ते थिए थो ठीकु ठाकु ख़र्चो। इहो न आहे त लख ॿिनि जी ॻाल्हि आहे त उहो मां करे हुनखे ठाहे पियो सघां। वधीक ख़र्चो आहे, मुंहिंजे वस में न हुयो,
उहो मां न करे सघियो आहियां, सिधी सही ॻाल्हि आहे। जो हूंदो मिलंदा पैसा असां लिखियो हुयोसीं, काफ़ी दफ़ा लिखी चुकिया हुआसीं, अची वेंदा त शहर पंहिंजो आहे, लाइब्रेरी बि असांजी पंहिंजी आहे, छो न कंदासीं। इहो साईं नाज़रीन खे मां ॿुधाईंदो त जेको 4 साल तव्हांजो दौरु रहियो हुन में तव्हांजी जेका मेन प्रोग्रेस शहर में जेका डिलीवर कई हुजे, जेका जंहिंसां तव्हां मुतमइन हुजो ऐं का यादगार हुजे, उहा ॿुधायो। मेन त मां इहा ई चवंदोमांव ड्रेन जी, तव्हां अॻे में सवाल पुछो, मां ॿीहर बि हिन ते ज़ोर ॾेई चवंदोमांव त असांजो अहिड़ो ड्रेन सिस्टम किथे बि नथा। ड्रेनेज में माना जेका पंपिंग स्टेशन आहे ख़ासि करे उन हवाले सां। पंपिंग स्टेशन भी आहे, पर जेकी पंपिंग स्टेशन हलाए थी, जेकी सपोर्ट असांखे मिले थी, ड्रेन जेके वॾा नाला असां वटि ठहियल आहिनि 2 चौधारी शहर जे, ऐं इन बिटवीन जेके नालियूं आहिनि असांजूं, ऐं प्लस जेके क्रॉस ठहियल आहे पुराणा, उन्हनि खे असां अपग्रेड कयोसीं। ऐं उनजे करे मां इहो तव्हांखे वरी चवंदुमि त असांजे अहिड़ी ड्रेनेज सिस्टम किथे बि न हूंदो आहे, इहो मां ॿुधाए छॾियां। ॿियो हीउ जेको तव्हां इहो ॿुधायो त जेका गड़ियासीन आहे शहर ऐं मदीजी शहर, त उन हवाले सां तव्हां इहो ॿुधायो त गड़ियासीन वधीक जेको आहे उहो टाउन जे हवाले सां वधीक प्रोग्रेस ॾेखारी आहे या मदीजी? इहो त साईं हाणे तव्हांखे टाउन वारा ॿुधाईंदव, तव्हां मदीजी वारनि खां पुछो, ऐं हितां बि तव्हां माण्हुनि खां पुछो अचे। मां कीअं चवां, मां त चवंदुमि मां वधीक कयो आहे, इहो ठहे बि नथो मां चवां पंहिंजी त मां मदीजी मदीजी टाउन वारनि जेको आहे कुझु मुख़्तलिफ़ टैक्सिस बि माना शहरनि ते लॻायूं, जीअं शॉप टैक्स आहे, हाउस टैक्स आहे, ऐं उन खां अलावा जेको आहे पिड़ी टैक्स आहे, मुख़्तलिफ़ टैक्सूं जेके आहे उन्हनि लॻायूं बि, रिसीव बि कयूं। त अवां जेको आहे पंहिंजे हवाले सां टाउन जे हवाले सां बि कुझु टैक्सिस लॻायूं शहरनि ते? असां वटि साईं पुराणी इहे टैक्सिस हलनि पियूं, जीअं मार्केट टैक्स आहे, इहो पिड़ी टैक्स तव्हां ॿुधायो इहो आहे, वरी इहे जेके टैक्सियूं वग़ैरह वेंदियूं आहिनि, जेकी मूवमेंट थिए थी उन्हनि जी, इहे टैक्स आहिनि असां वटि। भई घरनि जी या ॿी का टैक्स असां नथा वठूं। ऐं असां वटि शॉप्स आहिनि पंहिंजूं टाउन जूं, उन्हनि जी मसवाड़ ईंदी आहे असां वटि, उहा उनखे असां वधायोसीं, जंहिंमें वरी काफ़ी माण्हू जेके आया उन्हनि चयो जी साईं असां नथा ॾेई सघूं त एतिरो हुजणु खपे, त उन्हनि लाइ असां तइ करे हिकिड़ी सहूलियत ॾेई छॾीअसीं। पर प्रॉपर्टी चङी ख़ासी आहे असांजी टाउन जी। त उहो तक़रीबन जेका शहर जे टैक्सिस मां तक़रीबन केतिरी आमदनी कैलकुलेट थिए थी? हाणे साईं इहो बि मां चवंदुमि मज़ेदार सुवालु आहे। छा आहे त इहो पहिरियों कुझु मिलंदो ई न हो असांखे, अचण खां पहिरियों मुंहिंजे ख़्याल में वधि में वधीक मूंखे यादि आहे ॿुधाईंदा त 15 खां 20 हज़ार जमा थींदा महीने जा। असां माशाअल्लाह से अचण खां पोइ तक़रीबन असां लख रुपए ताईं पुॼायो आहे कम खे। जेकी अख़्तियारात आहिनि टाउन जा, टाउन जे चेयरमैन खे, उन हवाले सां तव्हां केतिरो सेटिस्फाई आहियो? छोकी हिन बलदियाती जेको सिस्टम हुयो उन में अक्सर जेके चेयरमैन हुया उन्हनि जूं इहे कंप्लेंट शिकायत हूंदियूं त असांखे पावर्स माना उहे न आहिनि जेके माज़ी में हुया, इन करे बि असां सही पंहिंजी परफॉर्मेंस नथा ॾेखारे सघूं। तव्हां केतिरे क़दुरु सेटिस्फाई आहियो अख़्तियारात? ऐं पावर्स ॾिसो न, पावर्स जेके थींदा आहिनि न उहे एक्चुअली असांखे ॾिना वञनि। अगरि चए मां पंहिंजी वज़ाहत कयां त पावर्स ॾिना वञनि त पावर उहे थींदा आहिनि जीअं हर शइ तव्हांजे हवाले हुजे चेयरमैन जे। हा, पोइ उनखे बाक़ाइदा माण्हू चेक में रखे, केरु रखे असांजो डिपार्टमेंट, त आया असां डिलीवर कयूं था या नथा कयूं, त पोइ उनखे रोकियो वञे। हाणे त असां वटि कुझु पावर ई कोन्हे न। असां मां जीअं ॿुधायोमांव जेके असां वटि फंड अचे थो पैसा, असां उहे इस्तेमालु बि नथा करे सघूं। ऐं जेके बचनि था हिकिड़ी शइ मां, जीअं असांजा पेट्रोल आहे, पेट्रोल सिस्टम में कुझु थोरो घणो करे बचायोसीं, जीअं असांजो हे ई आहे टैक्स मिले थो असांखे, इहो असां पंहिंजे इस्तेमालु नथा करे सघूं। अनमेड रेस्टोरेंट जेसि ताईं असां ऑडिट न कराईंदासीं, का बि शइ हुजे, माना उहो किताब वठणा आहिनि, पना वठणा आहिनि, उहे बि ऑडिट था थियनि, ऑडिट में कराए अचिणो आहे। वरी ऑडिट जो अहिड़ो सिस्टम आहे असांजो जेको उहो खामखा बि डिले थो थिए। उहो हिकिड़े खे अलाए घणी चार्ज मिलियल आहिनि, उहो अचे थो हिकु ॾींहुं थो वेहे, कॾहिं 2 ॾींहं थो वेहे, उनजे इंतज़ार में हूंदा आहियूं त डिलेज़ काफ़ी था थियनि असांखे इन सिस्टम जे करे। अगरि जे असांखे पूरा पावर्स ॾेई छॾंदे त बाबा पंहिंजे हुन ते कयो तव्हां, हा, उन में पोइ असांखे चेक ते रखनि त असांखे ग़लति कयो आहे या सही कयो आहे। उन जी बाक़ाइदा पुछा थिए, हर महीने हिकिड़ी रखनि, मीटिंग रखनि, पुछो वञे असांखां, सेक्रेटरी पुछे, मिनिस्टर पुछे, DC पुछे, कोई बि पुछी थो सघे बाबा हे जो एतिरो पैसा आयो हुन छा कयो, त उहो हिकिड़ो आसानी थी वेंदी असांजे लाइ बि, ऐं कमु करण में मज़ो ईंदो। अच्छा साईं, इहो तव्हां ॿुधायो त छोकी हीउ सुवालु जेको आहे तव्हांजे जुडिक्शन खां त ॿाहिरि आहे,
पर चूंकि अवां जो ख़ानदान जेको आहे उहो सूबाई प्रोविंशियल सियासत भी करे थो ऐं अवां ख़ुदि भी माना पंहिंजे टाउन खां अलावा पूरे तालके में पूरे तक में भी मुख़्तलिफ़ एक्टिविटीज़ कंदा आहियो, ताज़ियतूं ॿियूं टियूं प्रोग्राम दावतूं अटेंड कंदा आहियो, त उन हवाले सां असां तव्हांखे पुछंदासीं त जेके यूसियूं आहिनि असांजे ज़िले जूं ख़ासि करे तालके जूं, त उन्हनि जी प्रोग्रेस बिल्कुलु भी निल आहे। जॾहिं कुझु अर्सो पहिरियां उन्हनि जी ₹1,00,000 बजट हूंदी भी इन्हनि जी पोज़ीशन सेम हुई, अॻिते हली इन्हनि जी बजट ₹2,00,000 थी तॾहिं बि को उन्हनि जी सेम पोज़ीशन हुई। जेकर हाणे उन्हनि जी वधाए 5 लख, काफ़ी अरसो थी वियो आहे उन्हनि जी ₹5 लख यूनियन काउंसिल जी, हर यूनियन काउंसिल जी बजट आहे, पोइ बि उन्हनि जी प्रोग्रेस उहा ई आहे। त आख़िर इहो सिस्टम माना केसि ताईं पोइ ईअं रहंदो? इहो त साईं सिस्टम ॾिसो न, हली न सघंदो न ईअं। जीअं असां ॿुधायोमांव हाणे असांजे टाउन में बि असां एक्सेस में आहियूं, हाणे ॾिसो पघार था ॾियूं असां 54-55 लख रुपयो, त इहो माना हर महीने हिकिड़ी, मां त चवंदुमि यूज़लेस थी थिए। एतिरो त अजायो आहे, स्टाफ त हुजणु न खपे जेतिरो स्टाफ जी ज़रूरत आहे। हाणे असां टाउन जो कमु थींदो आहे, जीअं स्वीपर आहिनि, ॿी गाॾियूं आहिनि, छा आहे, इहो सिस्टम हलाइण लाइ हुजे, वधि में वधि मुंहिंजे 50 खां 60 हुजे। त ईअं यूसीज़ में अथव, यूसीज़ में तव्हां रखियो आहे स्टाफ, जिते गुंजाइश आहे 4 ॼणा हुजनि, उते 16 ॼणा आहिनि। हाणे उहे 16 ॼणा जो वेठा आहिनि, अचे ज़ाहिरी ॻाल्हि आहे सभिनी खे पघार थी खपे, पोइ काॾों आहिनि। हाणे थी तव्हां चओ था ₹1,00,000 पीरियो, हाणे 5 लख थिया आहिनि, त उहे 5 लख बि पूरा नथा पवनि उते 16 ॼणनि में, त ॿियो कमु छा कंदा वीचारा? हीअ जेको तव्हांजो एक्सपीरियंस जेको छा थो ॿुधाए त हिते नीडेबल स्टाफ माना केतिरो आहे ऐं एक्स्ट्रा माना वधीक केतिरो स्टाफ आहे? ॿुधायोमांव न, सभु ज़्यादातर एक्स्ट्रा आहिनि न, त रखिया पिया आहिनि खामखा। अंदाज़न माना टाउन में जेको हिन वक़्तु अवां एग्ज़ाम्पल तौरु गड़ियासीन टाउन जो मिसाल सम्झां थो, मुंहिंजे ख़्याल में 60-65 हुजे त खोड़ आहे, जंहिंमें वधि में वधि स्वीपर हुजनि ऐं ॿिया क्लार्क आहिनि, ऐं जीअं सम्झो ऑफिस माना जेको जो स्टाफ आहे उहो वधि 10-12, 30 खनि माना जेको स्वीपर, कुझु ड्राइवर, 40 जेतिरो वधीक स्वीपर। छो जो हिते कमु आहे स्वीपरनि जो, साईं ॿियो कमु न अथव हिते टाउन जो। मेन कमु इहो थींदो अथव। तव्हां सफ़ाई सुथराई जीअं पुछो था त टाउन वारनि खां पुछो या उन्हनि खां पुछो त सफ़ाई आहे न आहे, जेसिताईं तव्हांजी सफ़ाई, तव्हांजो टीम वर्क इहो स्वीपरनि वारो सही न आहे ऐं ड्रेन सिस्टम तव्हांजो सही न आहे, तव्हां कामयाबु न थी सघंदव। अच्छा, हीअ जेके टैक्सिस आहिनि माना टाउन जो, जेके पाण सेंशन करे सघे थी, टैक्सिस माना अप्लाई करे सघे थी पब्लिक ते मुख़्तलिफ़ मदुनि में, त उन हवाले सां अवां छो इन मामले में का पेशरफ़्त न करे सघे? उहो ख़ासि करे उन में उहा त तव्हां बहितर प्रोग्रेस माना अॻु जे बनिस्बत ॿुधायो था, पर पोइ बि शॉप टैक्स आहे, बिड़ी टैक्स आहे, घर टैक्स आहे, रोड टैक्स आहे, इहे टैक्सूं बि त लॻाए सघजनि थियूं। बाक़ाइदा लॻाए था सघूं साईं, माण्हू हिते वञूं था, इहे चवनि था त रोज़ पिटका करे बीठा आहिनि, अचे वेही था रहनि, खाइण लाइ असांखे कोन्हे। तव्हां बि टैक्स वठंदो, तव्हां पंहिंजा वॾा वेठो छॾियो हुननि टैक्स खे, इन करे असां हुन में हथु न विधो आहे। सिधी सही ॻाल्हि इहा आहे। बाक़ी आहे त साईं ज़रूरी आहे, कमु थिए थो जॾहिं टैक्स त ॾियणु खपे, ख़ासि करे दुकान वारनि खे, बाज़ार वारनि खे, उन्हनि खे ॾियणु खपे, छो जो उते सभु कुझु सिस्टम थिए थो, कमाई बि थिए थी, सफ़ाई करे ॾियूं था। ऐं ॿी हिकिड़ी मां तव्हांखे पिन पॉइंट करे छॾियां हवाले सां शहरनि जे, असांजे सिंध जे ख़ासि करे, त इहो आहे त जेको सिस्टम असांजो नाकारा छो थो थिए सफ़ाईअ जो, उहे जेके धिका ठहियल आहिनि न दुकाननि जे ॿाहिरों, घरनि जे ॿाहिरों, हर को ठाराए थो छॾे, इहा मुंहिंजे तरफ़ां हिकिड़ी उहो आहे तव्हांखे, त इहा महिरबानी करे इनखे उजागर कयो जिते किथे। त छा आहे त नुक़सानु कंहिंखे थो थिए जेके उहे उते रहनि था, मूंखे कुझु नथो थिए, तव्हांखे कुझु नथो थिए, प्रॉब्लम उन्हनि खे थो थिए, धिका अॻिते वधाए था छॾनि, बाथरूम ठही था वञनि, उहो असांखे बि मसइलो थो थिए। नाली जॾहिं साफ़ु करणु वञे थो कोई, त उते अंदरि कीअं सफ़ा थिए, उहो फासदो कनि, आख़िर में उन्हनि खे भञणो थो पए। ऐं इहो जिते किथे अथव, छड़ो असां वटि न अथव, सॼे ऑल ओवर सिंध अथव। जेको सम्झनि था त उहो 2 फुट वधाए असांजो घरु वधीक थी वेंदो, क़ीमती थी वेंदो, त उहो बेकार पाण खे था ख़राबु करनि। इहो हिनखे ज़रूरु उजागर कजो मुंहिंजे तरफ़ां। सही, इहो ॿुधायो त हीअ मां तक़रीबन जेको आहे डिस्ट्रिक्ट शिकारपुर में मौजूदु टाउन्स या यूसीज़ जेके ऑफिसिस आहिनि, शिकारपुर जी म्यूनिसिपल ऑफिस आहे, इन्हनि जी माना विज़िट्स कयूं आहिनि,
त काई बि माना ऑफिस जेको आहे उहो पर्सनल चैम्बर खां अलावा माना जेका टाउन जो जा म्यूनिसिपल ऑफिसिस आहिनि उहे तक़रीबन माना साफ़ सुथरियूं न आहिनि। उते ख़ुदि ई माना ख़ासि करे लखी में त मां वियो आहियां त उते त मूंखे हैरत वठंदी आहे त एॾी गंदगी माना लॻी पई आहे। त उहो ऑफिस हिते बि मां जीअं ई इंटर थियुमि माना गड़िया सीन टाउन जे ऑफिस में तॾहिं बि मां थोरो जाइज़ो वरितुमि त आसपास माना अहिड़ो कुझु गंद किचिरो बि पियो आहे अंदरि जेको माना साफ़ थियणु घुरिजे। त उन तरफ़ छो माना जेके आहिनि उहे चेयरमैन पंहिंजे ऑफिस खे साफ़ सुथरो रखण लाइ को एतिरियूं एफर्ट्स न वठी सघिया आहिनि? न साईं, असां त पंहिंजी कोशिशि कयूं था न। ॾिसो न, असां वटि मसइलो थो थिए अगेन स्टाफ जो। स्टाफ जेतिरो वधीक आहे न एतिरो घटि आहे। तव्हां हाणे बि आया हूंदव, ॾिठो हूंदो, मां पाण चेयरमैन आहे चवां त मां त वेंदो आहियां हिते 3-4 बजे ताईं, पर स्टाफ असांजो माना मज़ो नथो करे उन ॻाल्हि में। हो अगरि त पंहिंजी सही नेक नियती सां हलनि न त सफ़ाई वफ़ाई सभु सही थी वेंदव। त वजह इहा अथव, ॿी का वजह न आहे त असांजो इंट्रस्ट न आहे। पघार वठनि था, अचे पंहिंजो हर ड्यूटी ॾियनि। हाणे 8 कलाक ड्यूटी आहे तव्हांखे मां मज़े जी ॻाल्हि ॿुधायां, स्वीपर जी बि, ॿियनि जी बि, हर कंहिंजी। स्वीपर असां वटि ईंदो आहे, 1-2 कलाक बि कमु नथो करे, हलिया था वञनि। अच्छा, त उन्हनि खां जेका ड्यूटी वग़ैरह वठण बि त माना उतां जे इदारे जे अथॉरिटी जो कमु आहे न। त तव्हां त अथॉरिटी जा चेयरमैन आहियो, हितां जा, तव्हां उन्हनि खां ज़बरदस्ती ड्यूटी वठी सघो था न। तव्हां न वठो त केरु वठे? ज़बरदस्ती ॾिसो न, हाणे अल्फाज़ इहो अहिड़ो ख़तरनाक आहे। ज़बरदस्ती तव्हां कीअं कंदव हिकिड़े एम्प्लॉई सां? ज़बरदस्ती माना तव्हां ज़ोरावरी था कयो न, उहो थी नथो सघे हिते साईं। ऐं असांजो सिस्टम, लोकल सिस्टम हितां जो अहिड़ो अथव, सभिनी खां पहिरियों त हिते असां सोचंदा आहियूं त बाबा शहरदारी करणी आहे, इहो ज़रूरी अथव। तव्हां जेसि ताईं इहो न कंदव तव्हां सां कोई ॻाल्हाईंदव न सही तरीक़े। त पहिरियों त असां शहरदारी था कयूं, पोइ हुनखे सम्झाईंदा आहियूं त बाबा सरकारी नौकिरी अथव, महिरबानी कयो, हिनखे ईअं न कयो। ऐं इहो फैक्ट थो ॿुधायां, मां पंहिंजी दिलि जी ॻाल्हि थो ॿुधायां। त ईअं करिणो थो पए, वरना त हिते तव्हां ज़ोरदारी कयो त हिते माण्हू को बचंदो ई न, को नौकिरी न करे सघंदो। अच्छा, त इन में इहो अंदाज़ो हणो त मक़सदु जेके मुलाज़िम आहिनि हेठां उन्हनि खां कोई अलाह त मिनत करे ई कमु वठी सघिजे थो? बिल्कुलु तव्हां ईअं सम्झो, छो जो असां जॾहिं चार्ज वरिती हुअसीं उन महिल हिते रुपए जो बि कमु न थींदो हुओ, कोई न ईंदो। इहे जेकी तगुम ॻाल्हि कई, इहे जेके ज़ाइफ़ां, इहे लेडीज़ स्वीपर आहिनि, इहे त निकिरंदी ई न। हाणे बि असां कोशिशि करे, ज़ोर न भरियो आहे, असां कोशिशि कई आहे, कोशिशि करे उनखे कढियो आहे, उहे बि निकिरंदी आहिनि पंहिंजे मख़सूस इलाइक़नि। हेॾे वेंदासीं असां, ॿिए हंधि न वेंदासीं। सही हो, जेकी हिकिड़े मौजूदा सिस्टम रहियो जेको हिन वक़्तु माना जेको टाउन जो आहे, जेका बजट आहे या जेको कानून आहे, रूल एंड रेगुलेशन्स आहिनि, त इन तहत अवां वरी ॿीहर माना बि चेयरमैन थियणु चाहियो था टाउन जा, या वरी अॻिते MP जी सियासत करण जो आहे ख़्यालु? न साईं, पहिरीं मां तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां, मूंखे कोई शौक़ु न आहे MP में, ऐं न ई मूंखे इहे शौक़ु हुयो हिते। मां सिर्फ़ु इहा हालति ॾिठी हुअमि हिते पंहिंजे सिस्टम जी, त मां इहो इन करे चेयरमैन थियो मां, त घटि में घटि मां कोशिशि करे हिन सिस्टम खे ठाहियां। ऐं जेको मां सम्झां थो त मां 60-70% कामयाबु थियो आहियां अञा ताईं रहे थो उहो हिसाबु। उहो अगरि मूंखे किथे थियो, मुंहिंजो मूड बि थियो, माण्हुनि चयो, असां राज़ी थिया, त इनशाला मुंहिंजी कोशिशि आहे त हिकु दफ़ो ॿीहर बि मां थियां, कोशिशि करे वसीला वधीक थी मिलिया त हिन खां बहितर मां कारकर्दगी करे ॾेखारंदुमि। जेको मौजूदा जेको आहे बलदियाती सिस्टम, इन में तव्हां इन इहो ई हुजणु घुरिजे या हिन में इम्प्रूवमेंट अचणु घुरिजे? बलदियाती सिस्टम त ॾिसो न, उहो साॻियो ई आहे, हुन चेंजिस करे था वठूं असां अचे, पर सिस्टम उहो थींदो आहे जीअं अॻो मां ॻाल्हि कई। मां उन हवाले सां जेको त हींअर इमरान ख़ान बि जेको बलदियाती सिस्टम खे नए करण जी कोशिशि में आहे त उनखे नए तरीक़े सां असां लॉन्च कयूं। जेको हिन वक़्तु जो मौजूदा बलदियाती सिस्टम आहे उहो नॉन बेनिफिटेबल आहे। त अवां माना छा था महसूसु कयो त वाक़ई ही अपग्रेड थियणु घुरिजे, कुझु चेंज थियणु घुरिजे, या ईअं ई जेको आहे मौजूदा उहो ई ठीकु आहे? सिस्टम त साईं उहो हुजे जेकी मां चवां न तव्हांखे, त जीअं चेयरमैन असां वेठा आहियूं न, असांखे फुल पावर्स ॾियनि, वॉट एवर सिस्टम हुजे, पोइ बलदियात में कहिड़ो बि उहो आणनि, पर मुंहिंजी पंहिंजी ज़ाती राय इहा अथव त उहो फुल पावर ॾियनि चेयरमैन खे, ऐं इहा पुछा थिए हुन में, हर महीने पुछा थिए, त उन में का हेर फेर थी न सघंदव पोइ तव्हांखे, त असां खाई वियासीं या कंहिंखे ईअं पंहिंजे फेवरेट खे ॾिनोसीं या कंहिंखे ईअं करे छॾियोसीं, इहे ॻाल्हियूं ख़तमु थी वेंदव। अगरि जे करनि, मां सम्झां थो हिन खां बहितर कोई ऐं ज़बरदस्त डिलीवर थींदो, पोइ इहो हर कंहिंखे शौक़ु थींदो। हाणे मां त ख़ाली न आहियां हिते त न जेको वेठो आहियां इहो कमु करणु चाहियां, खोड़ आहिनि अहिड़ा जेके वेठा आहिनि, पर उहो छा आहे त उन्हनि खे मौक़ो मिले, ऐं अहिड़ी का उन्हनि खे
माना सिस्टम अची वञे जेके हुनखे खुलियल मोकल हुजे बाबा तव्हां कयो पंहिंजो कमु, उहो सिस्टम हुजे। आख़िर में को गड़ियासीन टाउन जे अवाम खे को पैगाम या जेको तालके गड़ियासीन जे अवाम जे लाइ को पैगाम? ऐं पैगाम मां इहो ॾींदुमि त बाक़ाइदा असांजा गड़ियासीन जा जेके बि आहिनि वासी, अलाह उन्हनि खे ख़ुशि रखे। ऐं मां इहा सिर्फ़ु एडवाइस कंदोमानि त जेको बि पंहिंजे पाड़े में अथव तव्हांजी जेको बि मसइलो थींदो आहे न, उनखे अवल त पहिरीं पाण मिली इहे तइ करनि उनखे। मां हमेशह इहो चवंदो आहियां त मां वेठो आहियां हिते, मां बंगले ते वेंदो आहियां, कॾहिं बि अची सघो था मूंखे, लेकिन पाण सां गॾिजी हिते मिली जेको ॻाल्हि की मां धिका ठहियल आहिनि, इहो अगरि त माण्हू इहे न ठाहिनि कोशिशि करे, वरी ज़ोर थो ॾियां हिन ते, इन सां हेॾो फ़ाइदो थींदो सभिनी खे त हे पंहिंजो शहर असांजो एॾो ख़ुलासो थी वेंदो। हाणे तव्हां वेंदा हूंदव त तकलीफ़ इहा थींदी आहे साईं तव्हां लंघे ई नथा सघो, हिन फलाणे धिको ठाहियो आहे। ऐं कल्ह जी ॻाल्हि आहे साईं, को माण्हू हुन ते अटकिया त उहो सम्झायो मां बाबा ठाहियो कम खे, धिका विका कढिया अथव भाउ। मुंहिंजी इहा ई हिननि खे रिक्वेस्ट आहे। बाक़ी असांजा बाशऊर माण्हू आहिनि, गड़ियासीन जा ज़बरदस्त माण्हू आहिनि। हाणे उहो हिकिड़ो हिननि इताद बि ठाहियो आहे, हिकिड़ो नौजवाननि सुठो कमु था करनि, उहे पुॼी वेंदा आहिनि जिते किथे। उन जे मुनासिबत सां मां वरी चवंदोमांनि त कोशिशि फुल कयो पंहिंजी, असां तव्हां सां गॾु चेयरमैन न आहियूं वेठा आहियूं, कम खे पंहिंजे खे हलायो। सचाई न्यूज़ जेको असांजो चैनल आहे उन हवाले सां कुझु कमेंट्स कयो त उनजी प्रोग्रेस कीअं आहे? सचाई न्यूज़ सां त इहो आहे, तव्हां सां मुंहिंजी पुराणी वाबस्तगी आहे। तव्हां पंहिंजी हुते मदेजीअ में ओपनिंग कई त मूंखे घुरायो तव्हां, हाणे उनखे घणा साल थी विया उन ॻाल्हि खे, ऐं अॼु तव्हां छा पोज़ीशन में वेठा त प्रोग्रेस तव्हांजी पाण ॿुधायो थी त माशाल्लाह तव्हां हुतां खां हलियव, हाणे तव्हां हेॾो अॻिते हली पुॻा हो, ऐं बाक़ाइदा तव्हां सिस्टम हलायो आहे। ऐं जेको तव्हां ऑनलाइन सिस्टम अथव तव्हांजो, जेको तव्हां अचो था फेसबुक ते आहियो, तव्हां पंहिंजे व्हाट्सएप में आहियो, तव्हां ॿियनि ग्रुपनि में आहियो, त इहो त हिकिड़ी ज़बरदस्त तव्हांजी कामयाबी। यूट्यूब ते बि तव्हांजो पंहिंजो हिकिड़ो अलॻि लॻियल आहे, हुन ते मां ॾिठुमि, बल्कि बाक़ाइदा तव्हांजी फॉलोइंग अथव हुन ते, त इहा तव्हांजी कामयाबी आहे न। ॿियो भला तव्हांखे छा खपे, इन खां अॻिते बि ॿियो कुझु आहे त उहा कोशिशि कयो, इनशाला उहो बि थी वेंदो। बड़ी मेहरबानी। खैर नाज़रीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।